अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 6 अक्टूबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। आबादगारनि खे सारियुनि जो मुनासिब अघु न मिलियो। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। माड़ी गैस कंपनी जे गेट वटि शागिर्दनि जो एहतिजाज बदस्तूर जारी। चूंडियल नुमाइंदड़ नौजवाननि खे रोज़गार ॾियारण लाइ के बि क़दम न खंया। अयाज़ क़ौमी समेत मुख़्तलिफ़ मज़हबी अॻुवान एहतिजाजी धरणे में शरीक। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां नएं वाइस चांसलर जी मेणबतियूं ॿारे एहतिजाजी रैली कढी आजियां। मसइला हल करण जो मुतालबो। नामियारे लेखक ऐं दानिश्वर जामी चांडियो जी अमड़ लाॾाणो करे वई। जामशोरे में तदफ़ीन। मलीर जे कारखाननि में मक़ामी नौजवाननि लाइ रोज़गार जा दर बंदि। एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सारियुनि जो फ़सल लहण बावजूदि हुकूमत सरकारी अघु मुक़ररु न कयो। वापारियुनि ऐं मिल मालिकनि गॾिजी सारियुनि जो अघु घटाए छॾियो। आबादगारनि खे नुक़सानु। आबादगार सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आबादगारनि जो मुतालबो आहे त घटि में घटि सारियुनि जो मुनासिब अघु ॾिनो वञे त जीअं सारियुनि ते कयल ख़र्च निकिरी सघे। काल्ह बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सारियुनि जो हथरादू अघु घटाइण ख़िलाफ़ निंदो शहर में टेल आबादगार एसोसिएशन बदीन पारां एहतिजाजी रैली कढी शाहनवाज़ चौक ते धरणो हंयो वियो। आबादगारनि DC बदीन खां मुतालबो कयो त हिकदमि नोटिस वठी सारियुनि जो अघु वधायो वञे। मवासिर जे नाले सां ग़ैरक़ानूनी कटौती ख़तमु कराई वञे। ॿी सूरत में DC चौक बदीन ते एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। STP जाती पारां पिणु जाती शहर में एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुआशी क़त्ल बंदि करियो जा नारा हंया विया। STP ज़िले सदर मोहम्मद जुमन सिंधी, अशरफ थईम, कामरेड दादा सिंधी, अली अहमद मला, उर्स घेणो, सलीम थईम, अब्बास अब्दुर्रज़ाक मलाह, अब्दुर्रज़ाक थईम, अली अकबर हिंगोरो, बाबर अली हिंगोरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त जेकॾहिं अघु न वधायो वियो त जाती शहर में शटरबंद हड़ताल कई वेंदी। ॻड़ी खैरो में पिणु STP पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अरबाब सियाल ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त हिन भेरे सारियलो फ़सल कुझु बहितर लथो आहे, पर सिंध हुकूमत जी नाअहली जे करे वापारियुनि सारियुनि जो अघु घटाए छॾियो आहे। मुनासिब अघु न मिलण जे करे परेशान आहियूं। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वठी मुनासिब अघु ॾियारण लाइ क़दम खंया वञनि। टंडे बाग़े जे ख़लीफ़े क़ासिम वारे इलाइक़े में क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते सारियुनि जो अघु घटाइण ऐं मार्केटनि में नाजाइज़ कटौतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि गुलहसन चांडियो, इरफान अली, रुस्तमाणी ऐं सतार खोसे कई, जॾहिं त धरणे में जसकम अॻुवाण, अयाज़ अली जुणेजो, JUI अॻुवाण वरियाम खोसो, पीपल्स पार्टी जो पुराणो जियालो कामरेड मोहम्मद ख़ान उन्नड़, ख़लीफ़ो कासिम दरस, शबीर कोरी समेत समें माण्हू शरीक हुआ। मुज़ाहिरे दौरान शिरकत कंदड़नि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खंया, जिन ते लिखियलु हो त हारियुनि जो मुआशी क़त्ल बंदि कयो वञे, सारियुनि जो मुनसिफ़ाणो अघु मुक़ररु कयो वञे ऐं ग़ैर क़ानूनी कटौतियूं ख़तमु कयूं वञनि। अॻुवाणनि एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंध जे हारियुनि आबादगारनि सां हुकूमती बेहसी ऐं राइस मिल मालिकनि जे नाजाइज़ पॉलिसियुनि सबबि मुआशी तबाही पैदा थी रही आहे।
हुननि चयो त सारियुनि जा अघ घटाए ऐं गैर क़ानूनी कटौतियूं करे हारियुनि जी महिनत जो इस्तेसाल कयो पियो वञे, जेको ज़ुल्म ऐं मुआशी ॾाढ आहे। अॻुवाणनि मुतालबो कयो त हुकूमत फ़ौरी तौरु सारियुनि जो फ़ी मण अघु घटि में घटि 4,000 रुपया फ़ी मण मुक़ररु करे ऐं मार्केटुनि में थींदड़ नाजाइज़ कटौतियुनि जो नोटिस वठे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हुननि ख़बरदार कयो त जेकॾहिं हुकूमत हारियुनि जे जाइज़ मुतालबनि ते ध्यानु न ॾिनो त क़ौमी अवामी तहरीक ॿियनि हारी तनज़ीमनि सां गॾिजी सूबे में एहतिजाजी तहरीक शुरू कंदी, जंहिंजी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। मुज़ाहिरो पुरअमन नमूने इख़्तिताम पज़ीर थियो। अॻुवाणनि ऐलान कयो त ईंदड़ ॾींहंनि में वधीक सख़्त क़दम खंया वेंदा। जेकॾहिं हारियुनि जे हक़नि ते थींदड़ ज़्यादतियुनि जो अज़ालो न कयो वियो त तहरीक खे अञा बि तेज़ कयो वेंदो। माड़ी गैस कंपनी जे गेट ते शागिर्दनि पारां मुतालबनि जी मञता लाइ काल्ह बि एहतिजाज जारी रखियो वियो, जॾहिं त काल्ह एहतिजाजी मुज़ाहिरे में मज़हबी अॻुवान समेत मुख़्तलिफ़ अॻुवान शरीक थिया, जीअं सिंध तहरीक जो चेयरमैन सूर्या सिंधी, कयूम बबड़ो, सुहेल कलवड़, बाग़ी राजपर, लाला वहीद पठाण, मीरजान सिंधी ऐं ॿिया एहतिजाजी धरणे में पहुता। उन मौक़े ते सूर्या सिंधी जदोजहद जी हिमायत जो ऐलान कयो। माड़ी गैस कंपनी आॾो नौजवाननि जे रोज़गार लाइ हयल एहतिजाजी धरणे में शिया अॻुवान अयाज़ क़ौमी बि यकजहती तौरु शरीक थियो, जॾहिं त एहतिजाजी धरणे में JUI सिंध जो डिप्टी सेक्रेटरी जनरल मौलाना मोहम्मद सालेह इंठड़ पिणु वफ़द समेत पहुतो ऐं हुन यकजहती जो इज़हार कयो। नामियारे अदीब, दानिश्वर ऐं लेखक जामी चांडियो जी अमड़ इलाज दौरान लाॾाणो करे वई। सिंध यूनिवर्सिटी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जी जामा मस्जिद में जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिं बाद सिंध यूनिवर्सिटी वारे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। जनाज़े निमाज़ ऐं तदफ़ीन में तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह, डॉक्टर इसाक़ समेजो, डॉक्टर फ़याज़ लतीफ़ चांडियो, डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो, न्याज़ पहवर, नसीर मिर्ज़ा, आबिद उनड़, ग़ुलाम रसूल चांडियो, अयाज़ आलिम अबड़ो, प्रोफेसर याकूब चांडियो, डॉक्टर महमूद मुग़ल, डॉक्टर अदीब चांडियो, अली दोस्त आजिज़, नूर अहमद कातियार, शेख अब्दुल्लाह कोहिस्तानी, दानिश मंसूर थईम, मुर्तज़ा सियाल, इदरीस जतोई, मोहन मदहोश, मोहम्मद यूसुफ जोयो, फ़हीम नूनारी ऐं ॿियनि नामियारनि शख़्सियतनि शिरकत कई। जॾहिं त तॾो जामशोरे में कोटड़ी रोड ते डिस्ट्रिक्ट ऐं सेशन कोर्ट भरिसां इंडस सोसाइटी में जामी चांडियो जे घर ते विछायो वियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी इमदाद ओढो, सरवेज ओढो ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन जी समूरी सथ पारां जामी चांडियो सां संस अमड़ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कजे थो। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह ऐं सदर सैयद ज़ैन शाह नामवर अदीब, दानिश्वर ऐं लेखक जामी चांडियो सां ॾुख जो इज़हार कयो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु जामी चांडियो सां संस अमड़ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो। बाबाए सिंध कामरेड हैदरबख्श जतोई जी सालगिरह 7 अक्टूबर यानी सुभाणे मल्हाई वेंदी। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई चयो आहे त बाबाए सिंध कामरेड हैदरबख्श जतोई जी सालगिरह जे मौक़े ते 2 वॻे हारी मार्च करे कामरेड हैदरबख्श जतोई जी मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाढ़े भेटा पेश कई वेंदी। कराची जे तालीमी इदारनि अंदरि रियासी सरपरस्ती हेठि पलिजंदड़ दहशतगर्द टोले जे गुंडनि तरफ़ां कराची यूनिवर्सिटी अंदरि सिंधी शागिर्द सथ जी कैंप ते हमले जी मज़मत कई वई आहे। सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त रियासती लाइन ऐं सिंधियत सां तासुब परस्ती जे बुनियादनि ते वॾे वक़्त खां अहिड़ियूं किरियल हरकतूं कयूं पियूं वञनि। उन अमल खे वरजाईंदे ॿिनि ग्रुपनि में थियल झेड़ जो जवाज़ ॼाणाईंदे सिंधी शागिर्द सथ जे दाख़िला में मदद जे लाइ क़ाइम कैंप ते हमिलो करे शागिर्दनि जी गैर मौजूदगी में कैंप अंदरि भञ डाह कंदे अजरकनि जी बेहुरमती कंदे बाह ॾियण जी कोशिशि कई वई।
सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन उन बुज़दिलाणे ऐं शर्मनाक अमल जी मज़मत कंदे सिंधी शागिर्द सथ समेत कराची जे समूरनि सिंधी शागिर्दनि खे पंहिंजे साथ सहकार जो मुकमल यकीन ॾियारे थी। कराची में पढ़ंदड़ बाशऊर सिंधी शागिर्द निंढड़का न आहिनि, समूरे सिंध सां गॾु बीठल आहे। असां पंहिंजे शागिर्दनि शऊर जी मुकमल मालिकी करणु ॼाणूं था। जमायत जा गुंडा पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि। उन सां गॾोगॾु कराची यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया खां इहो मुतालबो थो कजे त वाक़े जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। सिंधियाणी तहरीक ज़िले मीरपुर ख़ास जी सदर ज़ुबैदा कलोई, ज़िले जनरल सेक्रेटरी सिंधु सोलंकी, सिंधियाणी तहरीक जे ज़िले अॻवान नूरबानो खोसो, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻवान शुमैला जरवार तालके मीरपुर ख़ास जे ॻोठ शगन कोल्ही ऐं मीरवा शहर जो दौरो कयो ऐं यूनिट हलाए सिंधियाणी तहरीक तालके मीरपुर ख़ास जी बाडी जोड़ी वई, जंहिंमें ऑर्गेनाइज़र संगीता ऐं सेक्रेटरी सवेरा खे चूंडियो वियो। 16 नवंबर ते हैदराबाद में सिंधियाणी तहरीक जी रैली कढी वेंदी, तंहिंजो पिणु दावतूं ॾिनियूं वियूं। जागीरदारी निज़ाम, कॉर्पोरेट फार्मिंग, नवनि डेमनि, कैनालनि ऐं ज़रई जिन्सूं ॿाहिरें मुल्कनि मां घुराइण ख़िलाफ़ 8 अक्टूबर ते हैदराबाद में सिंधी हारी तहरीक तरफ़ां ऐलानियल रैली जी तयारी कमेटी जो इजलास सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो जी सदारत हेठि हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी राबता सेक्रेटरी लाल जरवार, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो, हुसना राहूजो, मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो, मरकज़ी मीडिया सेक्रेटरी काशिफ मलाह, मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी एडवोकेट इज़हार दाऊद पोटो, मरकज़ी ऑफिस सेक्रेटरी जाम तमाची नूर नबी पलीजो, अब्दुर्रहमान समो, फाज़िल खोसो, अनवर रिंद, अल्ताफ़ राहूजो ऐं ॿिया अॻवान शरीक थिया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 8 अक्टूबर ते रैली सुबुह जो 11 वॻे गुल सेंटर खां शुरू थींदी, जेका SSP चौक, हैदर चौक, गोल बिल्डिंग चौक खां थींदी हैदराबाद प्रेस क्लब पहुचंदी, जिते हारियुनि जो जलसो कयो वेंदो। इजलास में चयो वियो त सारियुनि जा अघ घटाए सिंध जे हारियुनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। हुकूमत जूं पॉलिसियूं जागीरदारनि, सरमाएदारनि, कॉर्पोरेट कंपनियुनि जे मुफ़ादनि तहत तयारु कयूं पियूं वञनि। फसल लही मार्केट में अचनि था त सरकार हथ वठी उन जा अघ किराए छॾे थी। पीपल्स पार्टी जी हारी ऐं आबादगार दुश्मन हुकूमत हारियुनि खे बुख ऐं बदहाली जे हवाले करे छॾियो आहे। अॻवाननि चयो त कॉर्पोरेट फार्मिंग ज़रिए ज़मीननि ते कब्ज़ा कराए हारियुनि खे पंहिंजे वसंदियुनि मां बेदख़ल करण जी साज़िश कई पई वञे, जॾहिं त SIFC तहत डेमनि ऐं नवनि कैनाल जा मनसूबा सिंध जो पाणी फॿाइण जी साज़िश आहिनि। अॻवाननि वधीक चयो त जागीरदारी निज़ाम सिंध जी तरक़ी में सभ खां वॾी रुकावट आहे। पीपल्स पार्टी धाड़ेल राज, लाक़ानूनी ते क़बाइली दहशतगर्दी खे हाथी रही सिंध जे ग़रीब हारियुनि ऐं पोरितनि खे ग़ुलाम बणाए छॾियो आहे। हुननि चयो त कणक ऐं सारियुनि समेत हारियुनि खां पैदावार ख़रीद नथी कई वञे। जॾहिं फसल लहनि था त हुकूमत ख़रीद करण खां इनकार करे वॾनि वापारियुनि खे घटि अघ ते जिन्सूं ख़रीद करे स्मगलिंग ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी करण जी छूट ॾिए थी। फसल लहण वक़्तु साॻिया फसल इम्पोर्ट करे मुनाफ़ाख़ोर वापारियुनि खे फ़ाइदो ॾिनो वञे थो ऐं हारियुनि आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कयो वञे थो। STP फुलजी टाउन जो इजलास ज़िले सदर अब्दुल हमीद सुमरो जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में STP ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी सैयद मंज़ूर अली शाह, ख़ज़ानची महबूब अली लाखिर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त इजलास दौरान फुलजी टाउन जी बाडी चूंडी वई। परवेज़ अली जरवार खे सदर, अरसलान आराई खे जनरल सेक्रेटरी ऐं सैयद ज़ाहिद हुसैन शाह खे ख़ज़ानची चूंडियो वियो। वार्ड नंबर 1 लाइ सैयद ज़ीशान शाह सदर, जनरल सेक्रेटरी सैयद सलमान शाह खे मुक़ररु कयो वियो। वार्ड 2 लाइ सैयद फज़ल अब्बास शाह सदर ऐं सैयद बिलावल शाह जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। वार्ड 3 लाइ इरशाद अली पंवर सदर ऐं इनायत अली पंवर जनरल सेक्रेटरी थी वियो। वार्ड 4 लाइ सैयद अल्ताफ़ हुसैन शाह सदर, जनरल सेक्रेटरी शकील अहमद ख़ासकी अली खे मुक़ररु कयो वियो। STP तालके दादू जो इजलास पिणु ज़िले सदर अब्दुल हमीद सुमरे जी सदारत हेठि थी गुज़रियो।
इजलास में एसटीपी ज़िले दादू जी जनरल सेक्रेटरी सैयद मंसूर अली शाह, खजांची महबूब अली लाखिर, प्रेस सेक्रेटरी अब्दुल वहीद सपरियो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तालके जी बाडी जी चूंड कई वई, जंहिं तहत गुलज़ार अली भट्टी सदर थी वियो। एसटीपी ज़िले सदर इक़बाल हाजाणी जी सदारत हेठि तालके बुलड़ी शाह करीम जी बाडी चूंडी वई, जंहिंमें तालका बुलड़ी शाह करीम लाइ सदर उस्मान सुमरो खे चूंडियो वियो। मलीर जे सनतनि में मक़ामी नौजवाननि खे रोज़गार न ॾियण ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब मलीर ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि इल्ज़ाम हयो त क़ासिम टेक्सटाइल, डेनम गारमेंट्स समेत मुख़्तलिफ़ सनती इदारनि में मुल्क जे ॿियनि सूबनि मां माण्हू घुराए भर्ती कया पिया वञनि, जॾहिं त मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे रोज़गार खां महरूम रखियो पियो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त खेनि मक़ामी सिंधी हुजण जो तानो ॾेई नौकिरी लाइ कयल दरख़्वास्तूं रद्द कयूं पियूं वञनि, खेनि खुतो जवाबु ॾिनो पियो वञे। हुननि ख़बरदार कयो त जेकॾहिं मक़ामी नौजवाननि खे नौकिरियूं न ॾिनियूं वेयूं त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो, क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वेंदो। एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ वाजिद पिताफ़ी, मंज़ूर बुगटी, उस्मान पिताफ़ी ऐं यूसुफ आमिर जो चवणु हो त फैक्ट्री जे ठेकेदारनि या ऑफिसरनि जो मक़ामी माण्हुनि सां ज़ालिमाणो रवैयो आहे। हुननि वधीक चयो त सिंध जे सनतनि में सिंध जे नौजवाननि सां थींदड़ अहिड़ी नाइंसाफ़ी बर्दाश्त जोगी नाहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त मक़ामी बेरोज़गार नौजवाननि लाइ रोज़गार जा दर खोलिया वञनि ऐं सनती इदारनि में संदनि हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सगा कराची शाख जी 12हीं दस्तूरी गरजाणी सगा कराची शाख जी ऑफिस में थी गुज़री, जंहिंजी सदारत बि लाशारी कई। गरजाणी में शुएब बकक, परवीन, तारिक, सोणी पारस ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। ॻोठ लगारी बजराणी में कामरेड कोमल जे नाले सां शानदार लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे। इन सिलसिले में तक़रीब पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंधिका जे चेयरमैन नूर अहमद, संबारा पब्लिकेशन जे साजिद सिंधी ऐं जागरता पब्लिक स्कूल जे सरबराह मिस्कीन महमूद लगारी, नामियारे सहाफ़ी दस्तगीर भट्टी ऐं ॿिनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त हिन ॻोठ में पहिरियों भेरो हिकु बहितरीनु शानदार लाइब्रेरी क़ाइमु थी आहे, जंहिंमें सवें किताब मौजूदु आहिनि। हिन ॻोठ जा शागिर्द, शागिर्दियाणियूं, न्याणियूं, ॿार, नौजवान किताब पढ़नि था। उन्हनि खे किताबनि सां वॾी मुहबत ऐं दिलचस्पी आहे। उहो शऊर कामरेड कोमल लगारी जे करे पैदा थियो आहे। हू नंढी उमिरि में शाह साईं जे रिसाले जी मुकमिल पारखू बणिजी वई आहे। शाह जे रिसाले जी हाफ़िज़ थी वई आहे, जेका हिकु अहमियत वारी ॻाल्हि आहे। ॻोठ लगारी बजराणी कामरेड कोमल लगारी ऐं नौजवाननि जे क़ुर्बानीनि जे करे दुनिया में मशहूरु थी वियो आहे, जेका हिकु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। हुननि चयो त असां जागरता पब्लिक स्कूल जे सरबराह मिस्कीन महमूद लगारी खे ख़िराज तहसीन पेश करियूं था, जंहिं इल्मु, अदब ऐं शऊर जी शमा ॿारी, जंहिंजी रोशनी दुनिया में फैलिजी वई आहे। असां लाइब्रेरी लाइ किताबनि समेत हर मुमकिन मदद कंदासीं त जीअं हिन ॻोठ जो हर ॿार, हर न्याणी कामरेड कोमल लगारी थी वञे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में शागिर्द जदोजहद इतिहाद पारां शागिर्दनि जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ सिंध यूनिवर्सिटी जे बॉयज़ हॉस्टल खां एहतिजाजी रैली कढी वई। रैली हॉस्टल गेट खां शुरू थी सेंट्रल लाइब्रेरी ताईं पहुती, जिते शागिर्दनि मेणबतियूं ॿारे इंतज़ामिया ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कंदे हॉस्टलनि तोड़े कैंपस में पाणी जी खोट पूरी करणु, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾियणु, इंटरनेट ऐं ट्रांसपोर्ट जी सहूलियत ॾियणु सूधो ॿियनि बुनियादी मसइलनि जे हल जो मुतालबो कयो। उन मौक़े ते शागिर्द अॻुवाणनि जो चवणु हो त हॉस्टलनि तोड़े कैंपस में पाणी जी शदीद खोट आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे तहफ़ुज़ बि न आहे, इंटरनेट ऐं ट्रांसपोर्ट पिणु मुयसरु न आहे। हुननि चिताव ॾींदे चयो त जेसिताईं असांजा मसइला हल न थींदा, तेसिताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। असीं सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि पारां नए वाइस चांसलर जी एहतिजाज तौरु आजियां करियूं था।
कंडियारे में कलेरी बिरादरी पारां शहीद मसूद कलेरी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त जेकॾहिं कातिलनि खे जल्द गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। गुलशन हदीद में 3 महीननि खां जारी पाणी जी बंदिश ख़िलाफ़ सिटीज़न अवामी फोरम जे सॾ ते समें रहवासियुनि एहतिजाजी रैली कढी। रैली अलाहवारी चौरंगी खां शुरू थी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब मलेर ताईं पैदल पहुती, जिते शिरकत कंदड़नि पाणी जी खोट, टैंकर माफ़िया ऐं वास्तेदार अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ॿुधायो त टैंकर माफ़िया 10 खां 12,000 रुपया फ़ी टैंकर में पाणी विकिरो करे रही आहे, जंहिं सबबि पोरियो तबिको बदतरीन तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाणी ख़रीद करणु संदन वस खां ॿाहिरि थी वियो आहे। रहवासियुनि जो चवणु हो त मेयर कराची वाट बोर्ड पाणी फ़राहम करण जो वाइदो कयो हो, पर केतिरनि ई महीननि गुज़रण बावजूदि वाइदनि ते अमल थी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मुतालबनि ते अमल कंदे असांखे पाणी फ़राहम कयो वञे। दादूअ जो अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। कामरनि जी करप्शन ऐं बदअमनी ख़िलाफ़ समें शहरी मर्दनि ऐं औरतुनि समेत रोडनि ते निकिरी आया। एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। कामरनि जी करप्शन ऐं बदअमनी ख़िलाफ़ समाजी तंज़ीम अवामी फोरम जे सॾ ते आशिक़ ज़ोर, आबिद बब्र, वरियाम सिंधी, सईद सुमरो, गुलण भंट ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त दादू ज़िलो करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। दादू खे खंडरात बणाइण जा ज़िम्मेवार दादू जा चूंडियल नुमाइंदा ऐं कामर आहिनि। दादू ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। रोज़ानी 10 खां 15 फुरूं, चोरियूं, धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रोज़ानी शहरी फुरिजी ऐं लुटिजी रहिया आहिनि। दादू जा कामरा आवाम जे टैक्स में मिलंदड़ बजट खे अॾोही वांगुरु खाई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त दादू में अमन करायो वञे, दादू जे आवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, कामरनि जी करप्शन जो नोटिस वठी बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। जेकॾहिं ईअं न कयो वियो त चूंडियल नुमाइंदनि जे बंगलनि जो घेराव कयो वेंदो। वारह में धाड़ियलनि जी दीदा दलेरी, सरेआम ॾींहं ॾिठे हथियारबंदनि 6 दुकाननि ऐं हिकु होटल तां लखें रुपयनि जी फुर कई। ASI अलहवरायो ऐं SHO अली हसन महर ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। कंबर शहर अंदरि मज़हबी ऐं सियासी रवादारी जे उनवान हेठि शहरी एक्शन कमेटी जे सॾ ते आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि कामरेड नज़ीर अहमद तुनियो, सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, मोहम्मद उस्मान मेमण, हाफ़िज़ अज़ीज़ गुल जाकिराणी, सिकंदर सनम, सिराजुद्दीन चांडियो, कामरेड शौकत अली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। शहर जे अहम मसइलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। कुझु ॾींहं अॻु सोशल मीडिया ते सैयद मुजाहिद हुसैन शाह बुखारी ऐं ख़लीक़ुर रहमान झंगलाणी ऐं संदनि हिमायतनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ पोस्टूं रखण ऐं इंतिशार फैलाइण जी बि मज़मत कई वई। थरपारकर जे गुम थियल नौजवान जो पतो पइजी नाहे सघियो, जॾहिं त वारस सख़्त परेशान आहिनि। नौजवान जो पीउ ऐं चाचो बदीन ॻोल्हा लाइ पहुता। कलोई वेझो ॻोठ अलहजोड़ियो लुंड जो रहवासी 17 वरनि जो हबीबुल्लाह 3 ॾींहं अॻु घर वारनि सां मामूली ॻाल्हि तां कावड़जी निकितो, जेको अञा ताईं वापसि नाहे पहुतो। संदसि पीउ अलहजोड़ी ऐं चाचे अली अकबर लुंड बदीन प्रेस क्लब पहुची चयो त हबीबुल्लाह 3 ॾींहं अॻु नाराज़ थी वियो आहे, जंहिं खां पोइ संदसि का बि ख़बर न आहे। हुननि चयो त ॻोल्हा में मदद कई वञे। मोरो भरिसां ॾेपार जा शहर जो रहवासी 16 वरनि जो नौजवान पुरअसरार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां वॾेरे ते नौजवान खे क़त्ल करण जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। मोरे भरिसां ॾेपारजा जे रहवासी मोहम्मद क़ासिम मल्ला सहाफ़ियुनि खे दाहींदे चयो त कुझु वक़्त पहिरियां ॾेपारजा जे वॾेरे शाहिद हुसैन अब्बासी मुंहिंजे पुटु मीर ख़ान मल्लाह खे घरां वठी वियो हो, जंहिं बाद पुट जो को बि ॾस पतो पइजी नाहे सघियो। असां तमामु घणी ॻोल्हा कई आहे, पर असांखे किथां बि नौजवान नथो मिले। घणो ज़ोर रखण ते वॾेरो ॾेपारजा ऐं कराची जो घर ख़ाली करे नामालूम हंधि रवानो थी वियो आहे।
असां अहिड़ी रिपोर्ट नवां जतोई थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे। हुन चयो त असां इंतिहाई ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। असांजी दाद रसी कई वञे। जेकॾहिं असांजे नौजवान खे क़त्लु कयो वियो आहे त संदसि लाश असांखे ॾिनो वञे। जसकम आरिसर ग्रुप जे अॻुवाणनि ज़ुबैर जमीली अमानुल्लाह महरी पारां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असांजा क़ौमी कारकुन बिना जवाज़ खंबे गुम कया विया आहिनि, जंहिं अमल जी सख़्तु मज़म्मत करियूं था। हुननि मुतालबो कयो त गुम थियल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। सिंध आबादगार बोर्ड सारियुनि जे अघनि में वॾे पैमाने ते घटिताई ऐं नाजाइज़ कटौती ते सख़्तु ॻणती ज़ाहिर करे छॾी आहे। सिंध आबादगार बोर्ड चयो आहे त गुज़िरियल 1.5 साल में हुकूमत जे पॉलिसी फ़ैसिलनि ज़रई मईशत खे सभ खां वधीक नुक़सानु पहुचायो आहे। हुकूमत जा फ़ैसिला मुंझारे जी अकासी कनि था, जेके हिन मुल्क जी ज़रई मईशत खे तबाह करण जे बराबरि आहिनि। हैदराबाद में सिंध आबादगार बोर्ड जो इजलास सदर महमूद नवाज़ शाह जी सदारत में थियो, जंहिंमें डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ाणी, सैयद नदीम शाह, डॉक्टर मोहम्मद बशीर निज़ामाणी, इरफान जतोई, मोहम्मद मलूक निज़ामाणी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में सिंध आबादगार बोर्ड मींहं ऐं ॿोॾि सबबि पंजाब में थियल नुक़साननि ते सख़्तु ॻणती ज़ाहिर कंदे सूबे जे मुतासिर आबादगारनि सां यकजहती जो इज़हार कयो। हुकूमत खां उन्हनि जी तुर्त बहाली जा क़दम खणण जो मुतालबो पिणु कयो ऐं चयो त बहाली जे उन्हनि क़दमनि जी रथाबंदी ऐं अमल दरामद लाइ आबादगारनि खे पिणु एतमाद में वरितो वञे। सिंध आबादगार बोर्ड जे इजलास में सारियुनि जी मौजूदा परेशान कंदड़ सूरत हाल ते बहस कयो वियो ऐं चयो वियो त सारियूं ख़रीफ़ जो सभ खां वॾो फ़सुलु आहिनि। चांवर पाकिस्तान जे सभ खां वधीक बरामद थींदड़ ज़रई शयुनि मां हिकु आहे। हिन वक़्तु जीअं ई सारियूं मार्केट में अचणु शुरू थियूं आहिनि त उन्हनि जे अघनि में वॾे पैमाने ते लाथ कई वई आहे। गुज़िरियल 3 सालनि में सारियुनि जो फ़ी मण अघु 3500 रुपयनि मां घटिजी 2200 रुपयनि ताईं पहुतो आहे, जॾहिं त उनजे उबतड़ सारियुनि जी पैदावार ख़र्च में वेतर वाध थींदी पई वञे, पर हुकूमत आबादगारनि खे सारियुनि जो मुनासिब अघु ॾियारणु ऐं उन ते शफ़ाफ़ियत लाइ को बि क़दम न पई खणे। सारियूं ख़रीद कंदड़ वापारी हिकु पासे आबादगारनि खे अघु घणो घटि पिया ॾियनि त ॿिए पासे घुर्बल मयार वारनि मीटरनि बिना सारियुनि में घिम जा सबबि ॼाणाए नाजाइज़ कटौती कई पई वञे। सिंध आबादगार बोर्ड जे इजलास में चयो वियो त गुज़िरियल 2 सालनि खां ॿाहिराड़ियुनि जी मईशत मुतासिर थी रही आहे। मौसमियाती तब्दीली जा असर हिकु चैलेंज थियल आहिनि, जॾहिं त गुज़िरियल 1.5 साल में हुकूमत जे पॉलिसी फ़ैसिलनि ज़रई मईशत खे सभ खां वॾो नुक़सानु ॾिनो आहे। अवामी वर्कर्स पार्टी सिंध जो 2 ॾींहंनि वारो क़ौमी कमेटी जो इजलास कराची में सूबाई सदर काज़ी अली नवाज़ निज़ामाणी जी सदारत हेठि थियो, जंहिंमें मरकज़ी सदर कामरेड अख्तर हुसैन एडवोकेट ख़ुसूसी तौरु शिरकत कई। सिंध मां चूंडियल वफ़ाक़ी कमेटी जे मेंबरनि पिणु शिरकत कई। इजलास में मौजूदु साथियुनि तनज़ीमी, सियासी ऐं नज़रियाती हवालनि सां तफ़सीली ग़ौर वीचार कयो, जॾहिं त जनरल सेक्रेटरी कामरेड असर इमाम पारां पेश कयल रिपोर्ट ते मुकमिल इत्मीनान जो इज़हार कयो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त ईंदड़ 6 महीननि अंदरि 2 बुनियादी फ्रंटनि, नेशनल यूथ लीग ऐं हारिन फ्रंट खे नए सिरे सां मुनज़म कयो वेंदो त जीअं तबक़ाती जदोजहद खे नौजवान ऐं हारी शऊर सां ॻंढे सघिजे। इजलास में इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो वियो त सियासी जदोजहद जो मर्कज़ रुॻो चूंडूं या इक़्तिदारी सियासत हासिलु करणु न आहे, पर मुआशी, समाजी ऐं नज़रियाती सतह ते इस्तिहसाली निज़ाम खे ललकारणु बि आहे। पार्टी अॻुवाणनि पंहिंजे ख़िताब में चयो त मुल्क जी हुक्मरान क़ुवतूं मुकमिल तौरु साम्राज जे कंट्रोल हेठि अची चुकियूं आहिनि। आलमी माली इदारनि जहिड़ोक IMF ऐं वर्ल्ड बैंक रियासत जे मुआशी पॉलिसियुनि जे कंट्रोल हथ में वठी चुका आहिनि, जंहिंजे हुकुमनि ते हली सरकारी इदारनि जी ख़ानगी करणु, अवामी शोबे खे तबाह करणु ऐं मज़दूरनि जे हक़नि खे मिसमार करण वारो अमल जारी आहे। हीअ असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।